कुईअ जी शादी। गंगा नदीअ जे किनारे तपोदन नाले हिकु ब्राह्मण रहंदो हो। हुन पंहिंजे योग ध्यान समाधिअ ज़रिए केतिरियूं शक्तियूं हासिल कयूं हुयूं। हिकु ॾींहुं महर्षि तपोदन स्नान करे नदीअ मां ॿाहिरि निकिरी रहियो हो त अचानक बाज़ जे चंबे मां छुटल नंढड़ी कुई अची संदसि हथनि में किरी। कुईअ जी हालत ॾिसी खेसि दया अची वई। हुन पंहिंजी शक्तिअ सां कुईअ खे हिकु बेहद सुंदर कन्या बणाए छॾियो। हू हुन खे पंहिंजी पत्नीअ वटि वठी आयो। खेनि कोई ॿार बच्चो कोन हो। हू उन कन्या खे पंहिंजी धीअ सम्झी पालण लॻा। महात्मा जी पत्नीअ कन्या जो नालो रूपवती रखियो। रूपवती जॾहिं जवान थी त उन जे विवाह लाइक़ छोकिरे जी ॻोल्हा करण लॻा। हुननि सोचियो छोकिरे में 7 गुण हुअण खपनि। हो ऊंचे कुल जो, सुठे सुभाउ जो, संदसि सर ते माता पिता जो छट हुअणु घुर्जे, विद्वान, शाहूकार, सिहतमंद ऐं हिकु जेतिरी उमिरि वारो पिणु हुअणु घुर्जे। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो ध्यानु रखी महर्षि तपोदन सूर्यदेव खे नींड ॾेई पाण वटि घुरायो। खेसि नम्रता सां चयईं त तो जहिड़े वर सां विवाह करे मुंहिंजी धीअ भॻवान बणिजी पवंदी। सूर्यदेव नेठाईअ सां महर्षि खे चयो त पहिरीं तव्हां पंहिंजी धीअ खां पुछो त मूं जहिड़े बरंदर ॻोल्हे सां हूअ विवाह करण लाइ तयारु आहे या न। रूपवतीअ सां जॾहिं इन विवाह जे बारे में ॻाल्हि कई वई त हुन सूर्यदेव सां विवाह करण खां इनकार करे छॾियो। तॾहिं महर्षिअ सूर्यदेव खे ॿियो बहितर वर ॾिसण लाइ अर्ज़ु कयो। सूर्यदेव महर्षि खे ॿुधायो त बादल मूंखां बि बहितर आहे, छो त मूंखे बि ढके छॾण जी हुन में शक्ति आहे। महर्षिअ जॾहिं इन बारे में बादल सां ॻाल्हि कई त बादल महर्षि खे चयो, तव्हां मूंखे पंहिंजी कन्या लाइ बहितर छो सम्झो? महर्षिअ जवाबु ॾिनो, छो त सूर्यदेव जे तेज खे बि ढके छॾण जी तो में शक्ति आहे। बादल मुश्कंदे चयो, इन बारे में तव्हांखे पंहिंजी न्याणीअ जी राय ॼाणणु खपे। रूपवतीअ खां जॾहिं इन संबंध जे बारे में पुछियो वियो, हुन इनकार करे छॾियो। तॾहिं बादल महर्षि खे सलाह ॾींदे चयो त मूंखां बि वधीक शक्तिशाली आहे वायुदेव, जेको पल में मूंखे किथां जो किथे उॾाए वठी वेंदो आहे। महर्षिअ बैदि में वायुदेव खे नींड ॾेई पाण वटि घुरायो ऐं उन सां पंहिंजे कन्या जे विवाह बाबति ॻाल्हि कयईं। पर रूपवतीअ उन सां बि विवाह करण खां इहो चई इनकार कयो त वायुदेव जी रफ़्तार बेहद तेज़ आहे, जंहिंसां गॾु हलणु मुश्किल ई न पर नामुमकिन आहे। वायुदेव महर्षि खे निराश थींदो ॾिसी अर्ज़ु कयो, मूंखां बि वधीक शक्तिवान आहे पर्वत, जंहिं वटि मूंखे रोकण जी बि शक्ति आहे। महर्षि जॾहिं पर्वत सां विवाह बाबति पंहिंजी कन्या सां ॻाल्हि ॿोल कई त उन सां बि विवाह करण खां इनकार कंदे चयो त पर्वत बेहद कठोर ऐं अचल आहे। रूपवती जी इहा ॻाल्हि ॿुधी पर्वतराज फराणियो, तव्हांजी कन्या जी ॻाल्हि सची आहे महर्षि, पर मां तव्हांखे ॿुधायां त मूंखां बि शक्तिशाली कुओ आहे, जेको मुंहिंजे शरीर में पिणु सोराख़ करे मूंखे परेशान कंदो रहंदो आहे। पर्वतराज जे वञण बैदि महर्षिअ कुआराज खे नींड ॾेई घुरायो, जंहिंखे ॾिसंदे ई रूपवती ठेंग टपा ॾियण लॻी ऐं महर्षि खे चयाईं, पिताश्री, इहो ई मुंहिंजे लाइक़ु वर आहे, मां इन सां ई विवाह कंदसि। महर्षिअ वीचार कयो, हू धीअ जे मोह में फासी इहो विसारे वेठो हो त रूपवतीअ खे हिन कुईअ मां सुंदर कन्या बणायो हो। मुश्कंदे हिन रूपवतीअ खे वरी कुई बणाए संदसि विवाह कुआराज सां करायो। हिन कहाणीअ जो सार आहे त हर कंहिं में पंहिंजी जातीअ लाइ आकर्षण ऐं आत्मीयता हूंदी आहे।